कराची जे न्यू कराची सेक्टर 5 में पुलिस ऑफिसर पुलिसवार नमूने फौत थी वई आहे। फौती पुलिस एहलकार जो सदस्य घर मां लाश हथायो आहे। पुलिस मूजिब ख़ालिद महमूद सर सैयद थाणे ते सब इंस्पेक्टर तौर मुक़रर हो। वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखन खां जांच शुरू कई वई आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां खे अपडेट कंदासीं कराची मां। कराची जे न्यू कराची सेक्टर 5 में पुलिस ऑफिसर पुलिसवार नमूने फौत थी वियो आहे। फौती पुलिस एहलकार जो सदस्य घर मां लाश हथायो आहे। पुलिस मूजिब ख़ालिद महमूद सर सैयद थाणे ते सब इंस्पेक्टर तौर मुक़रर हो। वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखन खां जांच शुरू कई वई आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, नाज़रीन अपडेट कंदासीं अवां कराची मां। कराची जे न्यू कराची सेक्टर 5 में पुलिस ऑफिसर पुलिसवार नमूने फौत थी वियो आहे। फौती पुलिस एहलकार जो सदस्य घर मां लाश हथायो आहे। पुलिस मूजिब ख़ालिद महमूद सर सैयद थाणे ते सब इंस्पेक्टर तौर मुक़रर हो। वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखन खां जांच शुरू कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां धरती न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी। जी इसहाक, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, ॾिसो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। सब इंस्पेक्टर आहे ख़ालिद महमूद, जंहिंजी ड्यूटी सर सैयद थाणे में, उनजो घर अंदर जेको आहे लाश हथायो आहे। लाश खे जेको आहे कानूनी वकील कार्रवाई लाइ जना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वाक़े वारे ते पुलिस पहुती आहे। उनजो जेको आहे जांच शुरू कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त इन हवाले सां जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। ऐं जेको आहे ख़ालिद महमूद पीएस सर सैयद में मुक़रर हुयो, जंहिंमें जेको आहे ड्यूटी हुनजी हुई, पर उहो राति ड्यूटी करण खां पोइ जॾहिं घर वियो त अॼु सुबुह जॾहिं उन्हनि जो दर खड़कायो वियो त उनजो जेको लाश आहे उहो मिलियो आहे। इन हवाले सां जांच जेकी आहे उहा शुरू कई वई आहे। ऐं जेको आहे ॿुधायो पियो वञे त ख़ालिद महमूद जी जेकी ड्यूटी सर सैयद में हुई ऐं पुलिस पारां जेकी वकील वाक़े जी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। इन हवाले सां पुलिस पारां जेको ख़ालिद आहे जेको सब इंस्पेक्टर उनजे वारसनि खे बि इतला ॾिनी वई आहे। ऐं अफ़सोसनाक इहो वाक़ियो पेश आयो आहे। इन हवाले सां पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ख़ालिद महमूद जो पोस्टमार्टम करायो वेंदो। रिपोर्ट अचण खां पोइ जेको आहे मौत जी जेकी वजह आहे उहा साम्हूं अची वेंदी त आया के ज़हर ॾिनो या ॿियो को मामिलो आहे। इन हवाले सां लाश खे जेको आहे जना अस्पताल पोस्टमार्टम लाइ जेको आहे मुंतकिल कयो वियो आहे। ऐं घर जी बि जेकी जांच आहे उहा पुलिस पारां शुरू कई वई आहे। ऐं हुते जेके पाड़ेसीरी आहिनि उन्हनि खां बि जांच शुरू कई वई आहे पुलिस पारां चयो वियो आहे त जीअं ई पोस्टमार्टम कंप्लीट थींदो आहे, रिपोर्ट साम्हूं ईंदी त जेको सिपाही आहे ख़ालिद महमूद, उनजी जेकी मौत जी वजह उहा साम्हूं बि अची वेंदी ऐं लाश खां पोइ वारसनि खे बि इतला ॾिनो वियो आहे। जी इसहाक, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।